साईं जेम्स जी सालगिरह या वर्सी ते जीएसएन जा समूरा जेके धड़ा उहे गॾिजी को अहिड़ो प्रोग्राम सेट कनि या अञा बि अॻिते ॻाल्हि कजे त को इतिहाद जुड़े या पीएलओ टाइप का कोऑर्डिनेशन ठही वञे पाण में सिंधी माण्हुनि ॾांहुं मैसेज जेको आहे उहो साईं अमीर हैदर शाह साईं जो पगदार पुटु आहे जीएसएन क़ौमी महाराज जो रूह मेंबर आहे उन वटि के धुरियूं वयूं दोस्त विया अथई जीएसएन जे सभिनी ॼणनि खे गॾाए साईं मूंखे फोन कयो मां चयुमि साईं जिन जो बि साईं जीएम साहिब जे नज़रे सिंधु देश जी आज़ादी में ईमान आहे साईं जीएम साहिब खे पंहिंजो राबर सम्झनि था ऐं सिंधु देश में हुननि जो यकीन आहे त तूं मूंखे भली कंहिंसां बि विहारींदे भली उहो लफ़्ज़ मां जेको चयो मां वचायां नथो मां चयो उन माण्हू सां वेहण जे लाइ तयारु आहियां मुंहिंजा सभु अख़्तियार थो वठे पर सभु माण्हू फिरी विया हाणे जेके सन में 200 माण्हू बि गॾनि बाबा ठीकु आहे हुननि बशीर कुरैशी ते सॼे जहान जा इल्ज़ाम गंद उछलाइनि त असां हिन खां वधीक बहितर तव्हांखे प्रोग्राम ॾींदासीं बहितर जदोजहद ॾींदासीं बहितर माण्हू ॾींदासीं पर उहे माण्हू हर प्रोग्राम में अञा घटि हूंदा अथनि वधि न हूंदा अथनि तव्हां जेकॾहिं सभिनी जेके बि 3-4 जलसा हुते थियनि था उन्हनि जो वञी तव्हां जेकॾहिं जाइज़ो वठो त 2 सवनि जा 5 सवनि खां मथे जेकॾहिं माण्हू हुते हुजनि त पोइ उहो हक़ ते पोइ ना हक़ ते आहिनि पर जिते 1 लख माण्हू हुजे त पोइ उहे जो अक्सरियत जो फ़ैसिलो अलाह जो फ़ैसिलो आहे अक्सरियत जेकॾहिं मूंसां गॾु आहे ऐं कारकुन जेकॾहिं मूंसां गॾु आहे मूंसां मुहबत करे थो त मां हक़ ते आहियां भला जेके हिननि इल्ज़ाम हया आहिनि उन्हनि में का अॼु ॾींदी सचाई बि आहे त उहा बि का नज़र नथी अचे पर माण्हू ग़लतियूं हमेशह इंसान खां थींदियूं पर केरु माण्हू केॾी बि वॾी ग़लती करे पर रियलाइज़ त करे मां सम्झां थो मां त साईं जी सालगिरह ते जिन बि असां ते गंद उछलाया गारियूं उछलायूं कतलनि जा इल्ज़ाम हयूं अलाए छा छा न हुयो जेको असांजे मथां न उछलियो वियो ऐं त सभिनी खे माफ़ करे छॾियो अॼु बि चवां थो बाबा जिन जो सिंधु देश जी आज़ादी में यकीन आहे अचनि असां सां गॾु जदोजहद कनि बाक़ी हाणे केरु वेही भंग जो प्यालो पी चए त मां अकल कुल आहियां ऐं मूंखे वागू ॾेई छॾियो साईं जीएम साहिब जे फिक्र जे कारकुननि जूं वागियूं उहे कंहिंखे ॾियनि न मूंखे चवनि हटी वञ मां हेठि धरतीअ ते वेही साईं जीएम साहिब जे अंगण जी ॿुहारी ॾियण जे लाइ बि तयारु आहियां असांखे सिंधु देश जी आज़ादी खपे जेकॾहिं कारकुन मूंसां गॾु आहिनि मूंसां प्यारु कनि था त पोइ मूंसां गॾिजी हलनि अची कमु कनि जमहूरी तरीक़े सां ऐवाननि जे ज़रिए अची मूंखे हटाइनि मां हटण जे लाइ तयारु आहियां मूंखां वधीक को अहल माण्हू जंहिं ॾींहुं आयो उन ॾींहुं मां वॉलंटियर उनजे कढण जे लाइ तयारु थी वेंदुसि बाक़ी हाणे गॾिजी वेही इताद मां ठाहियां मां चऊं था माण्हू खे जेकॾहिं पछताव पैदा थी वञे हिननि खे जिन क़ौमी तहरीक खे टोड़ियो जिन क़ौमी तहरीक जे मथां दुश्मन खिलाया जिन क़ौमी तहरीक जे अंदरि वेही एजेंसियुनि खे ख़ुशि कयो पंजाब खे ख़ुशि कयो छो त क़ौमी तहरीक टुटंदी क़ौमी तहरीक कमज़ोर थींदी ख़ुशि त दुश्मन थींदो न जिन दुश्मन खिलाया उन्हनि खे जेकॾहिं पंहिंजे रवैये ते पछताव आहे त आउं उन्हनि वटि लंघी वञण जे लाइ तयारु